फसलन में कुछ ना रहियो आ, तबाह थी वञनि। बारिश ही कोने थी ना, पानी ना हुजनि त फसलां काॾां पचदियूं। मोगा हाणे घर में खर्चो कोने, शादी भी मां नवी कई आ, घर में वेंदुमि त ज़ाल खर्चो घुरदी, खर्चो ना हूंदो त पोइ खला हणदी। मूंखे पाणी पीआरियो, मूंखे पाणी पीआरियो, मूंखे पाणी पीआरियो। हाँ, आजकल जे दौर में वण भी गिलाइन था। मां 100 साल पुराणो वण आहियां, मूंखे पूरे 100 सालन में अॼु ताईं कंहिं न पाणी पीआरियो। अच्छा, तोखे पानी जी सख्त जरूरत आ, तू पुराणो वण आ। हिते पानी काई जा ते ज़ाहिर भी कोने, गैर आबाद इलाको आ। वरी भी जॾहिं भी आयो मां तोखे पानी हिते पीआरे पो वेंदुमि। आयो माई। इहो वण अलाए केतिरो ऊंयो हूंदो, इन बोतल सां इनखे ढऊ थींदो अलाए कोन। मूं वटि जेब में 50 रुपयो पियो, हिकिड़ी बोतल वरितमि मिनरल वाटर जी, हाणे वञी मिनरल वाटर थो पियायांसि। मूंखे पाणी पीआरियो, मूंखे पाणी पीआरियो। ठीक आ, 100 साल पुराणा वण, हाणे मां हली पियुसि। अड़े बचड़ा, तुझी वॾी वॾी महिरबानी जे तूं मूंखे पाणी पीआरियो। तूं दुनिया जी का भी चीज घुर, मां तुंहिंजूं 3 ख्वाहिशूं पूरियूं करण लाइ तैयार आहियां। अरे ते छो बीठो आ? इते इन जे लाइ बीठो आ, हे वण मूंखे सॾु कयो, इन चो मूंखे पाणी पीआर त तुंहिंजूं मां 3 ख्वाहिशां पूरियूं कंदुमि। हाणे मां इन खां जेकी शइ घुरदुमि मूंखे ॾींदो। ओ वण बा, हिनी के कुछ न ॾींजा, एकन जो वॾो चंडो माण्हू थी, जेको कुछ ॾियणो थी न मूंखे ॾे, मूंखे। हा ना ना, वण दा पाणी मां तोखे पीआरियो आ। हे चंडो आ नौसत, हे मुंहिंजो दुश्मन आ, इनखे टको बि न ॾिजांइ। अड़े बचड़ा, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। मुंहिंजो हिकिड़ो असूल आ, जेकी चीज तोखे मिलदी तुंहिंजे दुश्मन खे डबल थी करे मिलदी। अड़े हालड़े दफ़ा थी ता, मेहनत सॼी मां पाण कई आ। वण भाई, इहो कहिड़ो तुंहिंजो असूल आ? पाणी तोखे मां पीआरियो आ, हिन नौसत खे बि तूं मालामाल कंदे। पैसा दे मूंखे वण। ॻाल्हि मन मुंहिंजी तूं जिंगल हू। वाह, पैसा। 2 लाख रुपया, मेहरबानी मेहरबानी वण भा। हाणे मां पंहिंजी ॾुजी ख्वाहिश कहिड़ी पूरी करायांसि? छा वठां छा वठां? सोनो हार थो वठां। घर वारी खे पाराईंदुमि न, उनजी दिलि ख़ुशि थींदी, मां बि ख़ुशि थी वेंदुमि। हाँ, पाड़े वारनि जूं कालां अची वञनि थियूं, लॻे थो त कोई कर्ज़ेदार आ। हेलो, अड़े ओ टकला, घर में बोर वेठी हुयमि, हाणे पाड़े वारनि जे मोबाइल तां गिरायां पई। टच मोबाइल न आंदुई न त पोइ घर जो चुल्हो कोन ॿारींदी साईं, वेठो रहिजांइ बुख ते मुआ। ठीक आ, इहा ख्वाहिश बि मां तुंहिंजी पूरी हाणे करायां थो। घर वारी चवे थी त मूंखे मोबाइल जी सख्त ज़रूरत आ। ए वण, मूंखे टच मोबाइल ॾे, टच। ॻाल्हि मन मुंहिंजी तूं जिंगल हू। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। 2 लाख रुपया पैसा ऐं 2 टच मोबाइल। गंजा ॾिस ॾिस, 2 मोबाइल मां वठा। हाणे गंजा कोई वॾी शइ घुर, कोई केरला कार घुर, अमीर थी वञा बीठे बीठे। हिन दुश्मन खे 2 मोबाइल था मिलनि, 2 लाख रुपयो मिलियो अथसि। हे ज्यादा कमाई वञे थो। छा करां मोगा, छा करां? आइडियो, शैतानी खोपड़ी घुमाए ॾिसां। हाँ, आइडियो अची वियो। ऐ जादुई वण, मुंहिंजी हिकु अख ख़ारिज करे छॾ। ॻाल्हि मन मुंहिंजी तूं जिंगल हू। हाणे नज़र नथो अचे, हाणे हार्ड वए। पुट गालियूं बंगला वरितई, पैसा वरितई, कमाई, वधीक लालच में अचे पियो न। लालच बुरी बलाए, सियाणा चवंदा आहिनि सच। मोगे जी मार, ख़बर न चार।